अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां जो मेज़बान फयाज़ नायज गुफ्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते ऐं अदालतूं जीअं त अॼुकल्ह पाकिस्तान जे अंदरि अदालतूं ऐं एहतसाब जो मामिलो जेको आहे काफ़ी सरगर्म आहे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ ख़बरूं अॼोके ॾींहं जूं जेके आहिनि, हिकु तरफ़ चेयरमैन नैब जेको आहे उन अल अज़ीज़िया ऐं फ्लैगशिप केस जी जेके बारे में जेको आहे ज़मनी रेफरेंस जी जेका मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिं त ॿिए तरफ़ जेको आहे नवाज़ शरीफ़ जे हवाले सां केस हलंदड़ हुयो चीफ जस्टिस साक़िब निसार जी सरबराही में जेका त नवाज़ शरीफ़ जी पार्टी जे सरबराह थियण या न थियण जे हवाले सां तो थी सघे थो या नथो थी सघे, उन ते बि जेको आहे तमामु दिलचस्प सूरत हाल थी आहे। ऐं चीफ जस्टिस जो इहो चवणु आहे त अगरि नवाज़ शरीफ़ नाअहल थी वियो ऐं सदारत जे लाइक़ु न रहियो त पोइ सेनेट टिकटनि जो छा थींदो। जॾहिं त ॿिए तरफ़ जेको केस हलंदड़ हुयो जंहिंमें आइन जे आर्टिकल 62 जे तहत जेको आहे सज़ा जी मुदत केतिरी हुजणु घुरिजे, उन ते बि जेको आहे फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। हिन ते गुफ़्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते ऐं नून लीग जी सूरत हाल कंहिं तरफ़ वञे थी पई, उन ते गुफ़्तगू कयूं था। इस्लामाबाद मां मुल्क जा सीनियर साफ़ी नामयारा तर्जुमेगार सिद्दीक़ साजिद साहब सां गॾु अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। सिद्दीक़ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सिद्दीक़ साहब क्या देख रहे हैं? हम तो यहाँ से खबरें पढ़ रहे हैं, वहाँ पे लोग क्या कह रहे हैं इन सारी खबरों के बारे में? जी ख्याता, जो आपने अपनी इब्तदाई गुफ्तगू में बात की है अदालत के मुताबिक होने की और फिर नवाज शरीफ के खिलाफ मुकदमा और आज फिर जिमनी रेफरेंस के दायर किए जाने की, तो ये सारी की सारी चीजों को बहुत ही मुस्तकबिल की जो पाकिस्तान की सियासत होगी उसके तनाज़ुर में जो है वो देखा जा रहा है। खासतौर पर ऐसा नजर आ रहा है कि ये तय कर लिया गया कि मियां नवाज शरीफ को हर सूरत में जो है वो आउट करना है आइंदा जमहूरी निज़ाम से, और उनकी कोई गुंजाइश नहीं है। मियां नवाज शरीफ से मुराद मियां नवाज शरीफ की जात है, मुस्लिम लीग नून नहीं है। तो ये भी एक चीज जो है वो नोट करने की, इसी वजह से इतनी जल्दी ये सारी डेवलपमेंट्स हो रही हैं कि दिखाई ये देता है कि नवाज शरीफ को जो है वो सजा दिलवाने के हवाले से जो है वो इदारे काफी मुतहरक नजर आते हैं और तेजी दिखाते भी नजर आ रहे हैं। जिसकी मिसाल आज हमने देखी कि चेयरमैन नैब की जानब से बाकायदा खत लिखा गया वजारत दाखिला को कि मरियम नवाज, नवाज शरीफ, हसन नवाज, हुसैन नवाज और कैप्टन रिटायर्ड सफदर के जो नाम हैं वो एग्जिट कंट्रोल लिस्ट में शामिल किए जाए। तो वो ज़ाहिर है वज़ीर दाखिला तो एहसन इकबाल हैं और वो तो वफादार हैं नवाज शरीफ, मुश्किल होगा उनके लिए इतनी जल्दी उनके नाम डालना ईसीएल में, क्योंकि एक जिंदा मिसाल हमारे पास मौजूद है कि इस आगदार का नाम भी ईसीएल में डालने के लिए कहा गया था, मगर उन्होंने आज तक इसके ऊपर भी अमल दरामद जो है वो नहीं किया है। तो इस दूसरा जो आप अदालत के मुतारक होने की बात कर रहे हैं, तो 62F के हवाले से जो तशरीह की जानी है आर्टिकल 62(1)F के तहत कि नाअहली की मुद्दत का तयन कैसे हो, तो जजेस इस मामले को भी बहुत ही गौर से देख रहे हैं। और आज आप एक चीज को नोट कीजिए कि अब ऐसी ऑब्जर्वेशन दी गई हैं कि अगर ये जस्टिस एजाजुल अहसन की जानब से भी ये बात की गई, खुद चीफ जस्टिस की जानब से भी बात की गई। उन्होंने कहा कि ठीक है कि अगर हम एक पार्टी सरबराह को आज नाअहल करार दे देते हैं और उस सारी जिंदगी के लिए नाअहल करार दे देते हैं, तो फिर जो सेनेट के टिकट तकसीम किए गए हैं नवाज शरीफ की जानब से बतौर पार्टी सदर, उनकी हैसियत जो है वो क्या होगी। तो वो भी देखा जाना जो है वो बहुत ही जरूरी है कि उन टिकट की फिर जो कानूनी और आईनी जो मामलात है वो किस तरह उसको जो है वो देखा जाएगा। तो इसके ऊपर भी अभी बहुत सारी चीजें जो हैं वो डेवलपमेंट जो है वो होना बाकी हैं और आने वाले दिनों में, क्योंकि ये एक दिखाई दे रहा है कि मियां नवाज शरीफ की जो नाअहली है वो उसकी मुद्दत का जो तयन है वो लाजमी होगा। वो सारी मुद्दत के लिए हो, 5 साल के लिए हो, 1 साल के लिए हो, जजेस को वो करना है, क्योंकि वो कानून में एक लैकुना मौजूद है। लेकिन ये बुनियादी सवाल जो है ये अपनी जगह पे बिल्कुल मौजूद रहेगा कि अगर एक नाअहल साबिक वज़ीर आज़म और पार्टी का मौजूदा सरबराह पार्टी सनद की पार्टी टिकटों की तकसीम के ऊपर दस्तखत करता है, तो क्या एक नाअहल शख्स ऐसा कर सकता है? और उस जब तक वो उसको ये एक इख्तियार पार्लियामेंट दे दे या कोई कटारी जनरल ने आज बात यही की कि पार्लियामेंट को फैसला करने दिया जाए, तो ये सारी चीजें जो है ना ये देखने की हैं और उसको नोट करने की है। तो इस हवाले से भी काफी सारी जो डेवलपमेंट्स हैं वो आने वाले दिनों में
फैसलों की सूरत में जो है वो सामने भी आ जाएगी। जी अच्छा, चौधरी निसार साहब और नवाज शरीफ साहब खुल के सामने आ गए हैं। जब कल नवाज शरीफ साहब ने कहा कि वो जो बातें करते थे कि इस तरह ना करें उस तरह ना करें, वो अब कहाँ हैं, तो आज चौधरी निसार साहब ने बाकायदा वजाहत कर दी कि इस तरह हुआ था, फैसला इस तरह हुआ था और फिर ये हुआ था, और उनको टारगेट दिया गया था कि आप शहबाज शरीफ को मना लें। क्या चौधरी निसार साहब का स्टेटस क्या है इस वक्त? आपकी इतलात क्या है कि वो क्या चाहते हैं? पार्टी टूटेगी, रहेंगे पार्टी में? क्योंकि उसने वादे कह दिया कि वो नवाज शरीफ और शहबाज शरीफ के अलावा किसी की क़यादत में काम नहीं करेंगे। देखिए, जहाँ तक पार्टी टूटने की बात है तो टूटने की वो बात जो है वो नजर आएगी हमें जब इलेक्शन अनाउंस हो जाएगा और निगरान हुकूमत बनेगी और इंतखाबी मुहिम चलेगी और नवाज शरीफ को सजा हो जाएगी। उसके बाद बहुत सारी चीजें बनेंगी, क्योंकि बहुत से लोग जिनको वो तरक्याती फंड चाहिए वो तरक्याती फंड ले रहे हैं, मुस्लिम लीग नून के अंदर रहते हुए ले रहे हैं। लेकिन आपको याद होगा कि बहुत सी ऐसी गवर्नमेंट हो जाती है, जब निगरान हुकूमत आती है तो फिर बहुत से फसली बटेरे, ऐसे फसली बटेरे जो कि जब हुकूमत, जिसकी भी हुकूमत आनी होती है उसके साथ शामिल हो जाते हैं, तो वो मुस्लिम लीग नून को भी छोड़कर निकलेंगे और वो जाएंगे दीगर जमातों की जानब, कुछ पीटीआई की जानब चले जाएंगे, कुछ काफ लीग की, कुछ पीपल्स पार्टी की, उस तरह के लोग ये जा सकते हैं। तो ये सारी जो चीजें हैं वो हो रही है और इन सारे मामला को अब जो है वो देखना बहुत जरूरी है। जहाँ तक निसार का ताल्लुक है तो निसार और शहबाज शरीफ, हमदर्द शहबाज की लाइन जो है वो डिफरेंट है, वो लड़ाई नहीं चाहते आला अदलिया के साथ भी और फौज के साथ भी। जबकि नवाज शरीफ वाज़ेह तौर पर, नवाज शरीफ, मरियम नवाज, मरियम औरंगजेब, दानियाल, तलाल चौधरी, ये एक ग्रुप है, परवेज रशीद इसमें शामिल है, मुशाहिदुल्लाह शामिल है, कि वो यही चाहते हैं कि जो एक महाजराई की इस वक्त कैफियत है वो पैदा हो, क्योंकि वो किसी सूरत में नवाज शरीफ ये मानने के लिए तैयार नहीं कि मुझे भी नायल किया जा सकता है। वो इसको अवाम के जोर के ऊपर जो है वो तब्दील करना चाहते हैं। इसका एक मुजाहरा उन्होंने देख भी लिया, लोधरा में उनको बड़े वाज़ेह मार्जिन से कामयाबी मिली है। हालांकि उस कामयाबी की बड़ी वजह यही इंसाफ के आपस के जो मकामी सतह की तंजीम थी उसके इख्तलाफात थे और वो तैयारी पूरी तरह से वो नहीं कर सके, जिसका फायदा जो है वो नून लीग ने उठाया। लेकिन जो निसार बात कर रहे हैं और नवाज शरीफ, उनके वाले साहब को पता है बड़े मुहतात है, बोलते नहीं हैं, बात नहीं करते हैं, तो नाम भी उन्होंने कल नहीं दिया। ये तो अब वो जो मैं और आप बातें कोट कर रहे हैं, ये तो हमें बातें बता दी तलाल चौधरी ने खुद कि ये मैंने बात की तो नवाज शरीफ ने ये जवाब दिया। तो नवाज शरीफ ने जब ऑन टू रिकॉर्ड मीडिया के सामने कल कोई बात नहीं की, लेकिन इख्तलाफ राय जो है वो पार्टी के अंदर एक मौजूद है। पार्टी की जो तकसीम है ये तकसीम होगी उस वक्त जब निगरान सेटअप जो है वो बनेगा। जी अच्छा, आपका क्या ख्याल है कि आने वाले इलेक्शंस के हवाले से नून लीग की तो ये पोजीशन है, पीटीआई के बारे में भी आप जिस तरह कह रहे हैं कि उसकी मकामी क़यादतें भी मुख्तलिफ हलकों के अंदर उनकी ये पोजीशन है, तो इन दो पार्टियों के अगर ये पोजीशन है तो उसका पॉलिटिकल फायदा जो है पंजाब की पॉलिटिक्स में किसको पड़ता है फिर? इस वक्त अगर पंजाब की बात देखी जाए तो मैं अगर सच्ची और हकीकत में मबनी बात करूं तो दो जमातों के दरमियान मुकाबला होगा, पीटीआई और नून लीग। तीसरी कोई जमात नहीं है। तीसरी एक कुव्वत जो खड़ी कर दी गई है वो तहरीक लब्बैक की सूरत में ही है। वो अब आप देख रहे हैं कि 10-11,000 वोट उन्होंने फिर दिए हैं। पीपल्स पार्टी के उम्मीदवार को 3,000 वोट मिला है, तो ये कुछ लोग खड़े भी कर दिए जाते हैं, तो उसका फायदा भी जो है वो पीटीआई नहीं उठा सकी है और नवाज शरीफ ने उसका फायदा उठाया। तो हकीकत अगर इस वक्त तक के सर्वे जो है उसको देखा जाए तो उसके मुताबिक तो नून लीग की पोजीशन इस वक्त भी मजबूत है और कहीं किसी जगह के ऊपर जो है वो पीटीआई जीतेगी पंजाब में और किसी जगह के ऊपर नून लीग जीतेगी, क्योंकि इनके दोनों के अंदर खामियां और कमजोरियां जो है वो मौजूद हैं। लेकिन एक बात याद रखिएगा हमेशा कि पूरे का पूरा जो पंजाब है वो मोस्टली प्रो एस्टेब्लिशमेंट है। आप इस बात को अच्छी तरह से समझ गए होंगे। तो जहाँ पर प्रो एस्टेब्लिशमेंट लोग हैं वो चाहे वो किसी भी जमात में हों वो शामिल हो जाते हैं, कर लिए जाते हैं, शामिल कर दिए जाते हैं। तो ये सारा एक मामला होता है। और जो भी, क्योंकि 141 सीटें हैं, अब भी पहले तो 148 थी, अब तो 7 कम हो गई हैं पंजाब से नेशनल असेंबली की सीटें। तो 141 सीटें जो हैं उसमें से जो 100 सीटें ले जाता है वो मरकज में हुकूमत बना लेता है। तो ये मामला जो है ना वो इस्टेब्लिशमेंट की इसके ऊपर गहरी नजर होती है। इस वक्त इस्टेब्लिशमेंट जो है वो एक नई सूरत हाल से दो चार है। कोशिश की गई थी कि मामला को कुछ सीधा किया जाए, कोई नवाज शरीफ को भी लाया जाए के मेन स्ट्रीम के अंदर और को लेकर, वो नवाज शरीफ तैयार ही नहीं है। वो कह रहे हैं, उनका सीधा सीधा मौक़िफ़ है कि मुझे जो निकाला है वो अदलिया और फौज मिलकर निकाला है, इसलिए वो फौज के खिलाफ तो वो बात नहीं करते।
क्योंकि वो एक इदारा कौमी इदारा है, तो वो बाकियत अगर इस तरह बात करेंगे तो डैमेज होगा वो। तो इसमें अदलिया को बिताड़ रहे हैं, क्योंकि खुलेआम वो बात कर रहे हैं। तो वो ये चाह रहे हैं कि जो वो करना चाहते हैं वो कर गुजरे और पार्लियामेंट भी उनके साथ खड़ी हो, वरना तो ये कभी भी नहीं होता कि एक वजीर आज़म हो अगर निकाल दिया जाए तो गवर्नमेंट तो आपकी है। तो आप अपनी गवर्नमेंट को ही कह रहे हैं कि मेरे जाने के बाद हुकूमत काम नहीं हो रहा, मुल्क पीछे चला गया, फलां चला गया, तो फिर आपके अपनी हुकूमत के साथ नाकाम, बाकी की नाकामी आप उनको नाकाम कह रहे हैं। जी। अच्छा, जरदारी साहब जो इतने पुर उम्मीद हैं कि वो आने वाली हुकूमत के अंदर लीड पार्टनर होंगे, तो आप उसके पीछे कोई क्या है, कोई इदारों की सपोर्ट है, कोई और कैलकुलेशन जरदारी साहब की, या उसकी कोई अपना ये सियासी बात है, बस उसमें कोई हकीकत नहीं है? फिलहाल तो सियासी बात है। कोशिश उनकी है कि एस्टेब्लिशमेंट के साथ उनके मामला तय हो जाएं। एस्टेब्लिशमेंट ये चाहती है कि पीपल्स पार्टी और तहरीक इंसाफ इनके दरमियान इत्तेहाद हो, बेशक वो इत्तेहाद इलेक्शन के बाद ही हो जाए, और उसमें फिर काबली भी शामिल हो, उसमें MKM के बिल्कुल भी तरह शामिल हो, उसमें वो जो हमेशा एक चीज होती है मुस्लिम लीग फंक्शन उसमें शामिल हो जाए, उसमें छोटी और जमातें शामिल हो जाएं। तो ये चीजें वो करना चाह रहे हैं, क्योंकि एस्टेब्लिशमेंट कभी भी नहीं चाहेगी कि एक मजबूत हुकूमत आए, तो कहते मजबूत हुकूमत आती है तो उनके लिए वही मसाइल पैदा होंगे जो कि मसाइल जो है वो एक नवाज शरीफ की सूरत में उनको करने पड़े कि उनकी बात नहीं मानी जाती थी, और इस वजह से मामला जो है वो निकल गए, उनके हाथ से निकलते जा रहे थे। तो जो फिर नवाज शरीफ वाला जो मामला है वो सामने आया, बेशक उसकी कोई भी सूरत हो, डॉन लीग्स हो या कोई और मामला हो, तो वो इस तरह की एक कमजोर हुकूमत उनके हाथ में वो चाहते हैं, जिसकी वजह से उनके जो अपने मामला है, क्योंकि पाकिस्तान इस वक्त सलामती, दिफा, सिक्योरिटी के हवाले से बड़ा अहमियत का हामिल है। तो वो एस्टेब्लिशमेंट वो चीजें चाहती है कि उसके ऊपर जो एक नुक्ता नजर है वो वाज़ेह तौर पर जो है वो सामने आएगी। बड़ी मेहरबानी सिद्दीक साजिद साहब, आपने हमें ज्वाइन किया। नाज़रीन, वफाकी दारुल हुकूमत इस्लामाबाद मां सिद्दीक साजिद साहब मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामहर तर्जुमेदार सां गॾु हुआ। सूरत हाल ॾाढी दिलचस्पी तरफ़ वधे पई, ख़ासि तरह नून लीग जे ख़िलाफ़ जेको घेरो आहे उहो तंग थींदो थो वञे, ऐं जेका जीअं प्रोग्राम जे शुरूआति में ॿुधायो पए त अॼु जेको आहे पंहिंजो चेयरमैन नैब जेको आहे मंज़ूरी ॾिनी आहे फ्लैगशिप ऐं अल अज़ीज़िया जेको आहे केसिस जे हवाले सां उन्हनि में ज़मनी रेफरेंस जी जेको आहे उनजी मंज़ूरी ॾिनी आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे नवाज़ शरीफ़ जी नाअहली जे हवाले सां बि अॼु जेके ऑब्ज़र्वेशन आई आहे कोर्ट जे अंदरि जेको केस हलंदड़ हुयो, त जेकर नवाज़ शरीफ़ खे बहसियत पार्टी सदर जे उन खे पंहिंजो डिस्क्वालीफाई कयो थो वञे, उनजी पार्टी सदर खे रद्द कयो थो वञे, त पोइ जेके सेनेट जूं टिकेटूं आहिनि उन्हनि जो छा थींदो, इन तरह जो सुवाल कयो वियो आहे चीफ जस्टिस साहब जे पारां। ऐं उनखां अलावा जेको आहे चौधरी निसार साहब जहिड़े नमूने सां वज़ाहत कई आहे, उन मां लॻे थो त PMLN जे अंदरि हिकिड़ी का वॾी हिकिड़ी रिफ्ट बि नज़र अचे थी पई, जेका ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे पंहिंजो को रंग ॾेखारे सघे थी। पर ॿिए तरफ़ जेका हिकिड़ी स्ट्रेंथ आहे PMLN खे, जेका सपोर्ट आहे, उहा इहा आहे त PTI जेका आहे उहा पंजाब जे अंदरि पंहिंजे मक़ामी क़यादतुनि जे अंदरूनी तज़ादनि जो शिकार आहे। तंहिंजे करे लोधरा जी जेका इलेक्शन आहे उहा बिल्कुलु हिकिड़ो वाज़े मिसाल ॾिए पई, ऐं सिद्दीक साजिद साहब उन जी तस्दीक कई त मक़ामी क़यादतूं जेके आहिनि उन जे अंदरि जेको आहे असांखे हिकिड़ा हर जॻह ते रिफ्ट नज़र अचे थी। अहिड़ो ई केस जेको आहे अलीम जे डार जे हवाले सां जॾहिं पंहिंजो जेको आहे अलीम ख़ान जी जेका इलेक्शन हुई उनमें बि नज़र आयो, चौधरी सरवर जो ग्रुप, अलीम ख़ान जो ग्रुप, ईअं जेको आहे मक़ामी सतह ते। त हाणे जॾहिं PTI जो जेका अहम सीट हुई जहांगीर तरीन जी लोधरा खां, उहा जेको आहे PTI हाराए वई आहे। हालांकि चयो इहो पियो वञे, जेका ॻाल्हि कंहिं हद ताईं ठीकु बि आहे, त आम तौर ते जेका नंढी चूंड थींदी आहे, नंढी चूंड ऐं बाई इलेक्शन जेका थींदी आहे उनमें सूबाई हुकूमत जेका हूंदी आहे घणो करे उन जो असरु हलंदो आहे। ऐं उते त न सिर्फ़ु पंहिंजो सूबाई हुकूमत पर वफ़ाक़ी हुकूमत बि PMLN जी आहे, तंहिं करे उन सीट ते PMLN जो खटणु का एॾी वॾी माना नथो रखे। पर यकीनी तौर ते हीअ जेको पंजाब जो जेको सियासी माहौल आहे उनमें जहिड़े नमूने सां PTI कैंपेनिंग कई आहे, उन मां लॻे थो त ख़ुदि जेको अने 120 जी इलेक्शन हुई उनमें बि एॾी ख़राबु सूरत हाल न थी हुई PTI जी जेतिरी हिते थी आहे। तंहिं करे ईंदड़ जेको मंज़रनामो आहे उनमें PMLN जे अंदरि त इहे तज़ाद आहिनि, पर PMLN जेकॾहिं बहसियत पार्टी जे इंटैक्ट रहिजी थी वञे त पोइ शायदि PMLN खे
जे लाइ आसान थींदो इलेक्शन खटणु, छाकाणि त उन जे मुक़ाबले में जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे या पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, इहे जमातूं जेके आहिनि इहे इन्हनि पार्टियुनि वटि PTI जो अंदरूनी कंट्राडिक्शन्स आहिनि। लोकल सतह ते जेका लीडरशिप आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी अञा ताईं को वॾो बूटो उते न ॿारे सघी आहे। जॾहिं त टियों जेको फैक्टर आहे पंजाब जी सियासत में जेको इंट्रोड्यूस कयो वियो आहे, बल्कि इंडक्ट कयो वियो आहे, उहो कंहिं तरह ते PMLN खे नुक़सानु ॾिए पियो, उहो आहे लबैक जो फैक्टर। जेका सलमान तासीर, शहीद सलमान तासीर, पंजाब जो अॻूणो गवर्नर, उन जे कातिल जेको जंहिंखे पाकिस्तान जे कोर्टुनि दहशतगर्द करार ॾेई फांसी जी सज़ा ॾिनी हुई, उन जे नाले ते जेका उहा पार्टी ठही आहे, उन ते उन पार्टी जेका आहे पंहिंजी हिकिड़ी अलहदा शनाख़्त ठाही आहे ऐं उन जे NA 120 ते बि उनखे काफ़ी वोट मिलिया। टियों नंबर उहा आई हुई, जॾहिं त पिशावर जी इलेक्शन में बि उन पार्टी खे टियों नंबर आई हुई। हाणे हिकु दफ़ो ॿीहर वरी उन 10,000 खां वधीक वोट कया आहिनि, त उहा पार्टी जेका आहे उहा पार्टी तो रजिस्टर थिए या न थिए, पर उहा उनखे जेका सपोर्ट बेस आहे, उहो सपोर्ट बेस हर जॻह ते उहो 8 खां 10,000 जे वोटनि जो असांखे नज़र अचे थो पियो। पर ॿिया जेके नंढड़ा ग्रुप आहिनि, जंहिंमें पंहिंजो ताहिर क़ादरी साहब ईंदो ऐं उनखां अलावा जेको आहे ॿिया जेको आहे चौधरी बिरादरान, इहे सभु पूरा फैक्टर जॾहिं ईंदा उन वक़्तु जेका इलेक्शन जेका 18 में थींदी, उनमें ॾिसबो त कहिड़ा किथे पंहिंजो फैक्शन्स नंढड़ा नंढड़ा ग्रुप जेके आहिनि उहे किथे था बीहनि, त यकीनी तौर ते पोइ पंजाब जो मंज़रनामो वधीक वाज़े थींदो। पर जीअं पंहिंजो सिद्दीक़ साजिद साहब असांखे ॿुधाए पियो त इंतिहाई ज़रूरियात पाकिस्तान जी जेका आहे तख़्त ते वेहण लाइ, प्राइम मिनिस्टर थियण लाइ पंजाब जे अंदरि सुठी पोज़ीशन में कंहिं जेका पार्टी ईंदी उहा ई उन तरफ़ ईंदी, छाकाणि त 147 सीटूं मां 141 सीटूं वञी बचियूं आहिनि ऐं उहे 141 सीटूं यकीनी तौर ते तमामु फ़ैसिला कुन सीटूं। नाज़रीन, वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचोत प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई मुल्क जे सियासी मंज़रनामे ते, कोर्टुनि जे अंदरि फ़ैसिला, नेब जे अंदरि जेका एहतसाब जा मामला, पंजाब जो सियासी मंज़रनामो, चौधरी निसार जा बयान, इन सॼे मामलनि ते गुफ़्तगू हलंदड़ हुई। हाणे असां राब्तो कयो आहे लाहौर मां मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामियार तजनिगाह जनाब सलमान आबिद साहब सां। अचो त हुन सां गुफ़्तगू। सलमान आबिद साहब, सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। सलमान आबिद साहब, लोधरा का इलेक्शन तो बताता है कि PMLN को सियासी तौर पर शिकस्त देना शायद नामुमकिन बन गया है, क्या तबसरा करेंगे? देखिए, ये कहना तो कबल वक्त होगा कि हम ये कहें कि जी PMLN को कोई हरा नहीं सकता। एक तो ये ध्यान में रखिएगा कि जो बाई इलेक्शन होते हैं उसकी एक अमूमी रिवायत ये होती है कि उसमें अमूमी तौर पे जो गवर्नमेंट पार्टी होती है वही जीतती है। इसलिए ये तो एक ट्रेंड हमारे पास जो नजर आता है वो यही है कि यहाँ पर जो है ना अमूमी तौर पर जिसकी हुकूमत होगी उसी के लोग बाई इलेक्शन के अंदर जीतते हैं। लेकिन साथ साथ ये भी हमें देखना होगा, ये हमें देखना होगा कि अगर हम देखना चाहते हैं खास तौर पर इस कॉन्टेक्स्ट में कि इस इलेक्शन के अंदर PTI क्यों हारी है, मेरा ख्याल है कि ये इंपॉर्टेंट फैक्टर है जिसको हमें समझना होगा। और उसमें मैं ये समझता हूँ कि PTI की अपनी खामियां जो है वो बहुत ज्यादा है, जिसकी वजह से PTI को इस इंतखाब में शिकस्त का सामना करना पड़ा है। अब मेरा ख्याल है कि उन्होंने जो एक ओवर कॉन्फिडेंट होकर इस इलेक्शन को लड़ा है और उनके जहन में ये था कि शायद हम ये इलेक्शन आसानी से जीत जाएंगे। PMLN ने बहरहाल पेनिट्रेट किया, उनके जो वोट बैंक है उसको मोबिलाइज किया और जो लोकल पॉलिटिक्स थी उसमें जितने भी ग्रुप्स थे उनको खास तौर पे मुतहरिक रखा जहांगीर तरीन के खिलाफ। यही एक बुनियादी वजह बनी है, क्योंकि जहांगीर तरीन जो है और ये उनका बेटा जो है वो बुनियादी तौर पर ओवर कॉन्फिडेंस के चक्कर में भी मारे गए हैं। ये कहना कि नवाज शरीफ का नैरेटिव जीता है, आप कह सकते हैं, क्योंकि नवाज शरीफ साहब इस वक्त यही कुछ कहने की कोशिश कर रहे हैं। लेकिन मेरा ख्याल कि अभी इस इलेक्शन की बुनियाद के ऊपर हम कोई नेशनल ट्रेंड जो है उसको सेट करने की कोशिश करें। लेकिन एक बात तो है ना कि हमने देखा कि लाहौर के अंदर जब इलेक्शन हुआ था अलीम खान साहब का, तो उसमें भी PTI के इंटरनल जो कंट्राडिक्शंस थे उसके बारे में कहा गया था कि वो चौधरी सरवर का ग्रुप और उसका ग्रुप और उसका ग्रुप, इस तरह की बातें आई थी। खुद हमने NA 120 के अंदर भी जब हम तजिया आपसे मांग रहे थे और दूसरे दोस्तों से मांग रहे थे, तो वहाँ पे भी हमें ये सामने आया कि भाई जो इंटरनल रिफ्ट पीपल्स PTI की हैं वो असरअंदाज होती हैं। तो ये तो हर जगह पे होता है ना PTI के साथ पंजाब के अंदर। इसलिए कि PTI के अंदर PTI का प्रॉब्लम है ना, PTI का जो सीरियस प्रॉब्लम चल रहा है वो उसका इंटरनल पार्टी क्राइसिस है और उसमें जो ग्रुपिंग है उसकी वजह से पार्टी जिस तरह से इलेक्शन डे वाले दिन उसको परफॉर्म करना चाहिए उसमें वो नाकाम साबित होती है। अब आप देखिए ना, यहाँ पे भी आपने 86,000 87,000 PTI ने वोट लिए हैं,
لیکن مسئلہ یہ ہے کہ جو الیکشن ڈے کی مینجمنٹ ہے اس میں وہ ان کو کافی مسائل کا سامنا کرنا پڑا ہے. اس لیے پی ٹی آئی کی داخلی شکست کے بھی مسائل ہے اور خارجی طور پہ خاص طور پہ آپ نے دیکھا کہ جس انداز سے پچھلے چند مہینوں میں یہ تاثر ابھر رہا تھا کہ پی ٹی آئی کمزور ہو رہی ہے, اس کی بھی تقویت ملی ہے کہ وہ اپنے ووٹروں کو اس طرح سے موبلائز نہیں کر سکی اور لوگوں کی کچھ ریزرویشن ہے جو پی ٹی آئی کی جو پالیٹکس ہے اور جس انداز سے سیاست چلائی جا رہی ہے اس کے اوپر عام ووٹر جو ہے وہ ریزرویشن رکھتا ہے. اس کا رزلٹ نکلا ہے اس الیکشن کے اندر ناکامی کی صورت میں. تو آپ کو کیا لگتا ہے کہ اگر یہ صورتحال رہی, پی ٹی آئی اپنے ان مسائل کے چکر میں رہی اور پیپلز پارٹی بھی اب تک کوئی بڑا اپنا ووٹ بینک کے اندر پنجاب کے اندر ڈین ڈال میں ناکام رہی ہے, تو کیا ہوگا امپیکٹ پنجاب کے؟ میں سمجھتا ہوں کہ پنجاب میں اگر مسلم لیگ نون نے نواز شریف کی قیادت میں اپنے آپ کو انٹیکٹ رکھا تو پھر شاید نواز شریف کو شکست دینا اتنا آسان نہیں ہوگا. ابھی تو دیکھنا ہی ہوگا کہ جب عدالت ان کو سزا سناتی ہے مریم کو اور نواز شریف صاحب کو, تو اس کے بعد پارٹی کی پوزیشن کیا بنتی ہے وہ ڈٹرمن کرے گی کہ فیوچر جو ہے نا پی ایم ایل این کا کیا ہوگا. لیکن آج کے دن جس کا میں تجزیہ کر رہا ہوں بظاہر یہ لگتا ہے کہ نواز شریف کی جو پارٹی ہے پی ایم ایل این پنجاب میں اس وقت نمبر 1 پارٹی کے طور پر کھڑی ہے, اس کو اتنی آسانی سے شکست نہیں دی جائے گی اگر یہ پارٹی تقسیم نہ ہو تو. اچھا, آج کے دن خبریں آئیں کہ اپنا ایک کیس میں جو ہے وہ فیصلہ محفوظ کر لیا گیا. ایک کیس کے بارے میں کہا گیا کہ اگر وہ فیصلہ دیں کہ نواز شریف جو ہے وہ صدر نہیں بن سکتے نااہلی کی وجہ سے, تو پھر سینٹ ٹکٹس کا کیا ہوگا. اور پھر یہ خبر بھی آئی کہ نیب کے چیئرمین نے العزیزیہ اور فلیگ شپ کے حوالے سے ضمنی ریفرنس منظور کر لیے ہیں اور نام ای سی ایل میں ڈالنے کے حوالے سے بھی نیب نے کہہ دیا ہے. یہ سارا احتساب اور عدالتوں کا معاملہ کیا اس کا مجھے ذاتی طور پہ لگتا ہے کہ جو اس وقت ایک موڈ بنا ہوا ہے عدالتوں کا, اس کے اندر سے نواز شریف کو ریلیف ملنا تو ایک مشکل کام لگتا ہے. لیکن اب دیکھنا ہی ہوگا کہ عدالتیں کس انداز سے ان کو پرفارم کرتی ہیں, کیونکہ نواز شریف کی قسمت کا فیصلہ یا پارٹی پی ایم ایل این کی جو قسمت کا فیصلہ ہے وہ بنیادی طور پر یہ جو نیب کی عدالتوں کے فیصلے ہیں انہی کے ساتھ جڑا ہوا ہے. اور یہ جو پارٹی ڈسکوالیفیکیشن کا مسئلہ ہے, میں نہیں سمجھتا ہے عدالت اس قسم کا فیصلہ سنائے گی جس میں وہ نواز شریف صاحب کی جو نااہلی ہے اس کے بعد پارٹی چیف کو رکھنے کی اجازت دے گی. یہ بڑا مشکل فیصلہ نظر آتا ہے. لیکن آپ کیا سمجھتے ہیں کہ یہ چودھری نثار صاحب نے جو اب آ کے نواز شریف صاحب کے سامنے کھڑے ہو گئے اس کا کوئی امپیکٹ پولیٹیکل دیکھتے ہیں؟ اگر یہ میں اس لیے اس کا اگر نواز شریف کو سزا ہوگی تو اس کے بعد چودھری نثار صاحب ضرور جو ہے وہ زیادہ ایکٹیو ہو جائیں گے. ابھی اس وقت امیڈیٹ تو کچھ نہیں ہے, لیکن چودھری نثار پینیٹریٹ کر رہے ہیں, بار بار کر رہے ہیں. وہ بتا رہے ہیں کہ جیسے آج انہوں نے کہا کہ جو جی ٹی روڈ اپنا موٹر وے سے آنے کا جو فیصلہ تھا, جی ٹی روڈ سے آنے کا جو فیصلہ تھا وہ میرا اکیلے کا نہیں تھا بلکہ پارٹی کے سینئر رہنماؤں کا تھا. اس طرح سے وہ بار بار تاثر تو دے رہے ہیں, تو اس لیے چودھری نثار موجود ہے, لیکن ابھی فوری طور پہ وہ کچھ نہیں کریں گے جب تک کہ نواز شریف کے خلاف فیصلے نہیں آئیں گے. اچھا, پھر پیپلز پارٹی کا آپ کیا دیکھ رہے ہیں پنجاب کے اندر؟ میں نے آپ کے پاس پہلے بھی کئی دفعہ کہا تھا کہ پیپلز پارٹی کا پنجاب میں بہرحال کوئی فیوچر اس طرح سے نظر نہیں آ رہا. مقابلہ تو دیکھیے پی ٹی آئی کا اور پی ایم ایل این کا ہے, لیکن پیپلز پارٹی کو اس صورت میں فائدہ ہو سکتا تھا اگر کوئی پی ایم ایل این ڈیوائڈ ہوتی ہے. ابھی تک تو وہ ڈیوائڈ نہیں ہوئی ہے. تیسری بات یہ کہ بلاول صاحب جو ہے وہ پورے منظرنامے میں پھر پنجاب کی پالیٹکس میں اتنے زیادہ ایکٹیو نہیں ہے جتنے زرداری صاحب ایکٹیو ہے. اور میں بار بار یہ کہتا ہوں کہ زرداری صاحب ایک لائبلٹی ہے پنجاب کے اندر. زرداری صاحب کی موجودگی میں پنجاب کے اندر پیپلز پارٹی ریوائو نہیں ہوگی. آپ نے دیکھ لیا ساؤتھ پنجاب کے اندر لودھا کے اندر الیکشن ہے, اس کا نتیجہ بھی دیکھ لیا. جو ساؤتھ پنجاب میں ان کی میجر فورس ہے وہاں پہ بھی اگر ان کو ووٹ نہیں مل رہا تو پھر آپ سمجھ لیں ان کا فیوچر کیا ہے. بڑی مہربانی اپنا سلمان عابد صاحب آپ نے میں جوائن کیا. ناظرین, سلمان عابد صاحب ملک سینئر صحافی نامیر تجزیہنگار سان گڈ ہوا لاہور ماں جکا انہیں پنجی صورتحال ॿुधाई پئے. پر ناظرین اساں ہن وقت ایک ॿی خبر طرف ہلوں تھا. خبر یہ ہے تو پاکستان جی جکا قومی اسمبلی ہے ان کی انسانی حقن بابت جکا کمیٹی ہے ان کے ॿुधायो वियो ہے تو 5 سالن میں ॿारनि सां रेप जा जेके केस थिया आहिनि उहे 17,000 खां वधीक थिया आहिनि. इंतिहाई अफ़सोसनाक जेका आहे इहा ख़बर आई आहे त पाकिस्तान जे अंदरि ॿारनि जे हवाले सां इंतिहाई ग़ैर महफ़ूज़ मुल्क थी वियो आहे पाकिस्तान, जिते 17,000 खां वधीक ॿार जेके आहिनि उहे 5 सालनि में रेप जे अटे ऐं उन जा शिकार थिया आहिनि. ऐं उन में जेको आहे 13,000 केस जेके आहिनि उहे रजिस्टर बि थिया आहिनि. 13,000 रजिस्टर्ड केस थियण उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असां हिकिड़े कहिड़े माहौल में रहूं था पाकिस्तान जे अंदरि, जिते असां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं था, वॾा जेके आहिनि दावाऊं कयूं था पिया, उते जिते हिकु तरफ़ असांखे दहशतगर्दी जेको आहे असांखे पंहिंजो सोढ़ो कयो आहे, असांजे मुआशरे जे अंदरि हिकिड़ी जेका आहे उहा हिकिड़ी ख़ौफ़ जी अलामत आहे. त ॿिए तरफ़ असांजा ॿार जेके आहिनि उहा केॾा ग़ैर महफ़ूज़ आहिनि जो उन्हनि जे मथां इन तरह जो जेको एलिमेंट थिए थो. ऐं पर उन्हनि खे असांजी इन्हनि मामलनि खे हीअ त ज़ैनब जो केस थियो आहे कसूर में, उनखां पोइ इहो मामिलो साम्हूं आयो आहे ऐं ॿारनि जे हवाले सां
अंग अखरनि ते असां कमु करणु शुरू कयो आहे। पर आम तौर ते जॾहिं बि हिकु या ॿ ॿारनि जे हवाले सां ख़बर अचे थी पई त उहो बजाए जो असां बहसियत समाज जे, बहसियत सोसाइटी जे, या असांजूं हुकूमतूं या असांजूं जेके आहिनि पंहिंजो जेके आहिनि सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन्स जेके आहिनि उहे उन ते को रद्दमल ॾेखारनि, उन ते को वॾो को डिटरेंस पैदा कनि, बजाए हुनजे असां आम तौर ते हिकु ॿार सां ज़्यादती वारी ख़बर खे सिंगल कालम हिन में करे असां अॻिते हलिया था वञूं। पर जॾहिं उहे ज़ैनब जे वाक़े खां पोइ, कसूर वारे वाक़े खां पोइ जॾहिं उहे अंग अखर कंपाइल थी असांजी क़ौमी असेंबली में आया आहिनि त केॾी ख़ौफ़नाक सूरत हाल आहे जो 5 सालनि में 17,000 बल्कि 18,000 जे लॻभॻि असांजा ॿार जेके आहिनि उहे इन पंहिंजो रेप जे अटेम्प्ट जो शिकार थिया आहिनि, रेप जा शिकार थिया आहिनि। इहा जेका सूरत हाल आहे, असां कहिड़े समाज में रहूं था, असां कहिड़े जंहिं समाज जे अंदरि असां ॻाल्हि था कयूं त असां हिकिड़ो उहो मुल्क आहियूं जेको इस्लाम जे नाले ते ठहिया आहियूं, ऐं इस्लाम जे नाले ते वरी असांखे ॿुधायो पियो वञे त जेको आहे वैलेंटाइन डे न मल्हायो, फलाणो डे न मल्हायो, न्यू ईयर न मल्हायो, इहे सभु ॻाल्हियूं पियूं थियनि। ॿिए तरफ़ असां वटि जेको आहे इहो बि थिए पियो त मदरसनि जी जेका आहे तादाद जेका आहे उहा वधंदी पई वञे। पर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि जेको हीउ मामिलो थिए पियो ॿारनि जे हवाले सां, त पोइ आख़िर असांजी मजमूई इख़लाक़ी जेका आहे समाज जी मजमूई इख़लाक़ियात कंहिं तरफ़ वञे पई, ऐं उनजे पुठियां कहिड़ा सबब आहिनि जो असां उन ते पंहिंजो अहिड़े हिकिड़े वहशी क़िस्म जे समाज तरफ़ वधंदा पिया वञूं। छाकाणि त पाकिस्तान जे अंदरि उनजे जेकॾहिं थुले लेखे ॿ टे ॻाल्हियूं गॾिजनि त असांजे हुकुमराननि जे लिविंग स्टेटस खे जेकॾहिं ॾिसिजे, ऐं जेका मुल्क जे अंदरि जेका गुरबत जी सूरत हाल आहे, मुल्क जे अंदरि जेका असां बैरियर्स लॻाए रखिया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे असां जेको माण्हू आहे उहो केॾो कंजस्टेड आहे, तंहिंजे करे इहो सॼो कुझु थिए थो। जंहिं मुल्क जे अंदरि नौजवाननि खे पढ़ाई जे लाइ के सुठो माहौल न मिले, उनखे पढ़ाई जा मौक़ा न मिलनि, माण्हू जेके आहिनि उहे इंतिहाई गुरबत खां घटि जेका आहे गुरबत जी लकीर खां बि हेठि वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि, उन समाज जे अंदरि ज़ाहिर आहे माण्हू जेको आहिनि 100 क़िस्म जे समय क़िस्म जे नफ़्सियाती मर्ज़नि जा शिकार थियनि था। ऐं हीअ जेके अंग अखर ॿुधाइनि था त उहो त बिल्कुलु असांखे इन ॻाल्हि में कंहिं बि क़िस्म जो पंहिंजो न हुजणु घुरिजे, कंहिं बि क़िस्म जो शक न हुजणु घुरिजे त असांजो समाज हिकिड़े वहशी समाज न वधंदो पियो वञे। ऐं मजमूई तरह ते असांजी जेका इहा सूरत हाल आहे अलार्मिंग आहे। असांजे हुकुमरान तबक़नि खे जेके कॾहिं असां वटि पॉलिटिकल पार्टीज़ कॾहिं असां वटि इलेक्शन रिफॉर्म्स ते धरना था कनि, कॾहिं जेको आहे पंहिंजो फलाणा जेको आहे पंहिंजो हिक ॿिए ते करप्शन जा इल्ज़ाम, ऐं कॾहिं फलाणी जेका इहो पनामा कॾहिं अगामा ते जेको आहे पंहिंजा तकरार पिया कनि। पर उन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ जे एजेंडा ते इहा ॻाल्हि छो नथी अचे त जंहिं समाज जी हू रिप्रेज़ेंटेशन कनि था, जंहिं समाज मां हू माण्हुनि खां वोट घुरनि था, उन समाज जे अंदरि असांजे मासूम ॿारनि जी जेका ज़िंदगी आहे उहा केतिरी अनसेफ आहे, केतिरी ग़ैर महफ़ूज़ आहे, केतिरी थ्रेट ते आहे। ऐं इन सूरत हाल ते असांजी का बि पॉलिटिकल पार्टी, को बि पॉलिटिकल लीडर जेको आहे इन मामले खे हिकिड़े क़ौमी इशू जे तौर ते खणण लाइ बि तयारु न आहे। ऐं अॼु ॾींहं ताईं असां इन तरह जी का बि ॻाल्हि न ॿुधी आहे। हिकिड़ो वाक़ियो थिए थो, उन ते सियासत थिए थी, जंहिं पार्टी जी हुकूमत हुजे थी उन पार्टी जे ख़िलाफ़ु समूरियूं धुरियूं बयानबाज़ी ॾियनि थियूं त फलाणो जेको नाकाम थी वियो आहे, फलाणो नाकाम थी वियो आहे। ऐं जेकॾहिं उहो वाक़ियो सिंध में थिए थो त पोइ सिंध जे मामले ते सिंध हुकूमत ते थिए थो, जेकॾहिं पंजाब में थिए थो त पंजाब हुकूमत जे मथां, जेकॾहिं उहो KPK में थिए थो त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जे मथां जेको आहे असांजूं पॉलिटिकल पार्टीज़ पॉलिटिकल जेका स्कोरिंग शुरू कनि थियूं। पर असां बहसियत हिकिड़े समाज जे, बहसियत हिकिड़े मुल्क जे, उन्हनि समूरनि पंहिंजो मामलनि खे हिकिड़े असांजूं सियासी पार्टियूं जॾहिं सां उन्हनि खे उन मसइले जी संजीदगी खे ॾिसंदे उनजे लाइ का संजीदा हिकमत अमली ठाहिण जे लाइ कुझु अॻिते वधनि, उनजे लाइ अवेयरनेस कैंपेन डिज़ाइन कनि, ॿारनि जी अवेयरनेस थियनि। असांखे स्कूलनि में ॿारनि खे अवेयर करणो पवंदो। उन सां गॾो गॾु असांखे समाज जे अंदरि जेको आहे इन तरह जे एलिमेंट्स खे डिस्करेज करण लाइ असांखे अॻिते वधिणो पवंदो। पर उनजे लाइ हिकिड़ी संजीदा क़िस्म जी हिकिड़ी का सियासी क़यादत हुजे, ऐं उनखां अलावा न सिर्फ़ु सियासी क़यादत पर असांजी जेके सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन्स आहिनि जेके आम तौर ते जंहिंजे बारे में इहो तसवुर बिल्कुलु मज़बूत ऐं गहरो थी चुको आहे त उन मां अक्सर सियासी सिविल सोसाइटी जेके ऑर्गेनाइजेशन्स आहिनि उहे फंडेड प्रोजेक्ट्स ते पंहिंजे घर पंहिंजे रोज़ी रोटी जे चकर में हूंदियूं आहिनि। बाक़ी उन्हनि जो जेको आहे जंहिं प्रोजेक्ट्स में हू कमु कंदा आहिनि उन्हनि सां उन्हनि जी का बि हिकिड़ी कमिटमेंट जी जेका ॻाल्हि न रहंदी आहे। उन तरह जूं जेके ऑर्गेनाइजेशन्स आहिनि उन्हनि खे बि पंहिंजो उन्हनि जे लाइ बि हीउ आइनो आहे त तव्हां हेतिरनि जेके इदारनि खां, हेतिरनि बैन अल-अक़वामी इदारनि खां फंडिंग वठी जेके तव्हां पंहिंजा वॾा वॾा बोर्ड हणी जेका वॾियूं वॾियूं जेके सोशल मीडिया ते कैंपेन्स पिया हलायो ऐं मुख़्तलिफ़ जेका अंग अखर पिया पेश कयो, पर जंहिं समाज जी तव्हां ॻाल्हि कयो था उन समाज
समाज जी सूरत हाल ही आहे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त ही जेके असांजा ॿिया सभु मामला ही कोर्टुनि जा, ही करप्शन जा, ही जेके आहिनि सिविल मिलिट्री रिलेशनशिप, ही ॿिया जेके असांजा मामला आहिनि, सियासी हदबंदियूं ऐं सियासी तकरार, उहे पंहिंजी जाइ ते, पर ही जेको मसइलो आहे उहो बिल्कुलु एॾो ई ख़ौफ़नाक आहे जेॾो दहशतगर्दी जो मामिलो ख़ौफ़नाक आहे। छाकाणि दहशतगर्दी जो मामिलो बि बिल्कुलु अक्रॉस द बोर्ड जेको आहे असांखे हंट करे थो, असांजे मथां हमलावर थिए थो। उहो दहशतगर्द असांखे उहो मस्जिदनि जे अंदरि बि असांजे मथां हमलावर थिए थो, असांजे जेको आहे मदरसनि जे अंदरि बि हमलावर थिए थो, बुज़ुर्गनि जे मज़ारनि ते बि उहो हमलावर थिए थो, ऐं उहो जेको आहे असांजे मासूम ॿारनि जे स्कूलनि जे मथां बि हमलावर थिए थो। ईअं ई बिल्कुलु ही जेको वाक़ियो आहे, जेको जेको ही जेका ॿारनि जे ख़िलाफ़ु जेका जिनसी दहशतगर्दी आहे, उहा जेका आहे पंहिंजो बिल्कुलु उनखे हिकिड़े दहशतगर्दी जे अंदाज़ में वठणु घुरिजे ऐं उनखे हिकिड़े बिल्कुलु क़ौमी हिकिड़े वॾे सान्हे जे तौर ते वठणु घुरिजे। असांजे लाइ इहो केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, बल्कि केॾी शर्म जी ॻाल्हि आहे त असां जंहिं समाज जी जेका ॻाल्हि कयूं था, जंहिंमें तरक़ी जूं दावाऊं थियनि थियूं, असां वटि को मेट्रो जी ॻाल्हि करे थो, को जेको आहे पुलिस जे रिफॉर्म्स जी ॻाल्हि करे थो, को अस्पतालुनि जी ॻाल्हि करे थो, त हुननि हेतिरियूं अस्पतालूं ठाहे छॾियूं। उन सियासतदाननि जे लाइ इहो केॾो वॾी ॻाल्हि आहे त जेके तव्हां दावाऊं, तरक़ी जूं दावाऊं कयो था, तरक़ी जेका आहे इन तरक़ी जो कहिड़ो जेको आहे कारज आहे जंहिं समाज जे अंदरि मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि ऐं उहे जिनसी तशदुद जो शिकार थियनि पिया। तंहिंजे करे अॼोकी जेका ही क़ौमी असेंबली जे अंदरि जेका रिपोर्ट पेश थी आहे, यकीनी तौर ते इहा इनखे बिल्कुलु संजीदगी सां वठणु घुरिजे ऐं हर मुल्क जे हर कुंड कुर्श खां उनजे ख़िलाफ़ु रद्द अमल अचणु घुरिजे, ताकी असां जूं जेके सूबाई हुकूमतूं आहिनि, असां जेके वफ़ाक़ी हुकूमत आहे, उन जूं जेके मुख़्तलिफ़ मिनिस्ट्रीज़ आहिनि, उनखां अलावा असांजा जेके लॉ एनफोर्सिंग इदारा आहिनि, जंहिंमें पुलिस आहे, ॿिया जेके इदारा आहिनि, उहे इन मामले ते पंहिंजो को हंगामी बुनियादनि ते का पंहिंजी हिकमत अमली ठाहिनि। उनजे लाइ संजीदा क़िस्म जी हिकमत अमली मक़ामी सतह ते ठहणु घुरिजे, ताकी असां हिन मसइले खे जेको जान छॾायूं। उनजे लाइ न सिर्फ़ु उनजे लाइ क़ानूनी तौर ते असांखे हरकत में अचिणो पवंदो, क़ानून खे सख़्तु ठाहिणो पवंदो, पर उन सां गॾोगॾु जेके ट्रायल थियनि था उन्हनि जे मथां तकिड़ी अमल दरामद करणो पवंदो। उन सां गॾोगॾु अवेयरनेस कैंपेन्स बि असांखे डिज़ाइन करणियूं पवंदियूं, ताकी ऐं उन सां गॾोगॾु अवेयरनेस कैंपेन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ सतह ते, हेठी सतह ते, शहरनि ॻोठनि ॿाहिराड़ियुनि टाउन्स ऐं विलेजिस जे अंदरि असांखे को इन्वायरमेंट क्रिएट करणो पवंदो, पंहिंजो जंहिं इन्वायरमेंट में को रांदियूं थियनि, के ॿियूं इन तरह जूं ॻाल्हियूं थियनि, ताकी माण्हुनि जी जेके घुट ऐं ॿूसट वारे माहौल में जेके माण्हू ज़िंदगी गुज़ारनि था उहे निकिरी अचनि, थोरियूं हेल्दी एक्टिविटीज़ कनि, त माण्हू उन पंहिंजी नफ़्सियाती जेका कैफ़ियत आहे उन मां निकिरी को सिहतमंद नफ़्सियात माण्हू जी जुड़णु घुरिजे। हीउ जेको मसइलो आहे असांजे मजमूई तौर ते मुआशिरे जी हिकिड़ी जेको आहे नफ़्सियाती जेका पंहिंजो हिकिड़ो मसइलो आहे, जंहिंमें असांजे मुआशिरे जी जेका आहे हिकिड़ी गैर सिहतमंद नफ़्सियात जी जेका आहे पंहिंजो इन निशानदेही करे थो इहो मसइलो। तंहिंजे लाइ असांखे हिन पूरे समाज जी पंहिंजो सिहतमंद नफ़्सियात जोड़ण लाइ बि असांखे क़दम खणणा पवंदा। उनमें असांजी अकेडमिया खे, असांजी इंटेलिजेंशिया खे, असांजी रांदीगरनि खे, असांजे सिंगर्स खे, असांजी जेको आहे पंहिंजो उन्हनि सभिनी फोर्सिस खे पंहिंजो रोल अदा करणो पवंदो। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाशकिन इजाज़त सदाईं गॾु।